अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं शेयर करणु न विसारियो। अॼु पुण अखड़ियनि सॼण पंहिंजा सारिया, ॻाल्हनि था ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि, संधी सिक प्रियनि लोक ॾिठे न लहे। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे। दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 25 डिसंबर 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अमल इहा ई दुआ त शाल जितो हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तहबीरनि सां लही सघनि। अॼु सिंधी ॿोली जे इंतिहाई सगारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी जो जनम ॾींहुं आहे ऐं उन सां गॾोगॾु मानायती लेखका ऐं शाइरा जीम ऐन मघाणी जो पिणु जनम ॾींहुं आहे। प्रोग्राम सोच वीचार में अॼु डॉक्टर आकाश अंसारी जीम ऐन मघाणी खे भेटा पेश कंदासीं। अॼु खां 3 ॾींहं अॻु बेबाक कलमधणी हिदायत मकीअ जो पिणु यादि जो ॾिहाड़ो हो, यानी हिदायत मगी जी वरसी हुई। असीं हिदायत मगी खे पिणु भेटाउनि जा गुलाब आछींदासीं। मुख़्तलिफ़ लिखणियूं पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदियूं। उन सां गॾोगॾु असीं शाइरी पिणु अवां जे समातनि जी नज़र कंदासीं। सभ खां पहिरियां सिंधी ॿोली जे उन सगारे शाइर खे भेटा जा गुलाब आछींदासीं जंहिं लिखियो हो, जॾहिं वॾ फुड़ोको वलहारनि ते वसंदो, मथां पार करजे पवहारनि ते वसंदो, न रहंदी हिक मारी मारण लाइ आती, त माणींद मंज़िल मुंहिंजा ढोल ढाटी, असांजे मुआसी सफ़र में हो साथी। उहो ई डॉक्टर आकाश अंसारी जज कलाम तूं पुछी थो पिरी मां हलियो छो वयसि जहिड़ा नज़म बि तख़लीक़ कया ऐं उते वरी अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं वारी ॻाल्हि बि कई। हुन त वॾे वाक़े चयो थे, वक़्त जी चीच में ज़िंदगी जो छलो पियो थिए गिरघिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, ऐं पोइ हूअ जल्दी हलियो वियो। न वञण वारी मौसम में विछड़ी वियल आकाश अंसारी शाइरी जे सफ़र में नित नवां तजुर्बा बि कया ऐं अहिड़ा ख़्याल बि ॾिना जेके अॼु बि केरु विसारे नथो सघे। डॉक्टर आकाश अंसारी जी शाइरी अंदर जी आह बि हुई त सिंध जी सदा बि हुई। हुन दर्द बि लिखियो, हुन प्यार बि लिखियो, त हुन इनकलाब खे बि अहिड़े अंदाज़ में लिखियो जो दिलि अॼु बि संस सिटण ते रक़्स करणु लॻे थी। डॉक्टर आकाश अंसारीअ बाबति मुनवर ब्रह्माणी लिखे थो त डॉक्टर आकाश अंसारी जो असुलु नालो अल्लाह बख़्श अंसारी हो। हुन 25 डिसंबर 1956 ते बदीन जे ॻोठ इबल वसी में जनम वरितो। हुन इब्तिदाई सानवी तालीम बदीन मां हासिलु कई ऐं 1984 में लियाकत मेडिकल कॉलेज मां MBBS जी डिग्री हासिलु कई। कॉलेज जे ज़माने खां ई हूअ क़ौमी ऐं तरक़ी पसंदि शाइर तौरु मशहूरु थियो। डॉक्टर आकाश अंसारी सिंधी अदब, सियासत ऐं समाज जो अमर सितारो हो। डॉक्टर आकाश अंसारी जो लाॾाणो सिंध लाइ रुॻो हिकु शख़्सियत जो विछोड़ो न आहे, पर हिकु अहिड़ी फ़िक्री, अदबी, सियासी, समाजी तहरीक जो ख़तमु थी वञणु आहे जेका ॾहाकनि ताईं रोशनी जो मीनार बणियलु रही। हू हिकु शाइर, सहाफ़ी, सियासतदान ऐं समाजी कारकुन हुजण सां गॾु हिकु अज़ीम फ़िक्र जो अलम बरदार हो, जंहिं पंहिंजी शाइरी, लिखणियुनि, सियासी जदोजहद ऐं समाजी ख़िदमतनि ज़रिए सिंध जे माण्हुनि खे नई राह ॾेखारी। डॉक्टर आकाश अंसारी जी शाइरी में क़ौम परस्ती, इंसानी आज़ादी, तबक़ाती जदोजहद, इश्क ऐं इंसानी भलाई जा मौज़ू निमाया आहिनि। संदसि शाइरी जो हिकु अहम पहलू ही बि हो त हुआ पंहिंजे लफ़्ज़नि ज़रिए अवाम जे सुरनि खे आवाज़ ॾेई सघंदो हो। की रहा जलावतन ऐं अधूरा अधूरा संस शाइरी जा उहे किताब आहिनि जेके न सिर्फ़ु सिंधी अदब में पर नज़रियाती शाइरी जी दुनिया में हिकु ख़ासि मक़ाम रखनि था।
संस शाइरी जो अंग्रेज़ी तर्जुमो बि आलमी अदबी हलकनि में ध्यानु छिकाइण में कामयाबु वियो। न सिर्फ़ु शाइरी पर सहाफ़त में पेर पुख़्ता कयाईं। 1995 में जॾहिं हुन सहाफ़त जी दुनिया में क़दम रखियो त संसद मक़सदु रुॻो ख़बरनि खे छपाइण न हो, पर सहाफ़त खे आवाम जी आवाज़ जो तर्जुमान बणाइण हो। रोज़ानी सवाल अख़बार हुनजे फ़िक्री विज़न जो अक्स हुई, जिते हसन दरस जहिड़ो शाइर बि साणस एडिटर तौरु कमु कंदो हो। सवाल अख़बार सिंध जे हक़नि, सियासी मामलनि ऐं समाजी मसइलनि ते बेबाक सहाफ़त कई, जंहिं सबबि आकाश अंसारी खे केतिरा ई भेरा दबाव ऐं मुश्किलातूं बि बर्दाश्त करणियूं पियूं। सियासी जदोजहद में ॾुखाइनि खे मुंहुं ॾिनाई। हुन मार्शल सां बि मुहादो अटकायो। डॉक्टर आकाश अंसारी जो सियासी वाबस्तगीअ वारो सफ़र अवामी तहरीक सां रहियो। हुन 15 साल डिप्टी सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी जनरल तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। ज़ियाउल हक़ जी मार्शल वारे दौर में जॾहिं सियासी कारकुननि खे क़ैद ऐं अज़ियतनि जो निशानो बणायो वियो, तॾहिं आकाश अंसारी बि उन्हनि मां हिकु हो, जिन इनक़लाबी शाइरी जे करे जेल जी सख़्तियुनि खे भोॻियो, पर पंहिंजे फ़िक्र ऐं नज़रिए तां हथु न खयों। पंहिंजे कलम खे संवारे सिंगारे सिंजो केस शाइरी वसीले अवाम ताईं पहुचाईंदो रहियो। डॉक्टर आकाश अंसारी खे 15 फरवरी 2025 ते बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। सच त संदसि लफ़्ज़ आहिनि त मां लफ़्ज़नि जो सिपाही आहियां, मां रोशनी जी गवाही आहियां। बेशक हूअ लफ़्ज़नि जो सिपाही हो ऐं रोशनी जो सॾु हो। डॉक्टर आकाश अंसारी खे भेटा पेश कंदे ज़ाहिद मंगी लिखियो, बदीन ज़िलो सिंध जे लाड़ वारे पासे जो अहम तरीन इलाइक़ो आहे। हिन ज़िले जी सुञाणप जा केतिरा ई हवाला आहिनि, जिते हीउ इलाइक़ो इल्म अदब ऐं सक़ाफ़त जो मर्कज़ आहे। उते हिन ज़िले सियासत, ख़ासि करे क़ौमी ऐं मज़ाहिमती सियासत में बि पाण मल्हायो आहे। सुमरनि जी हुकूमत ते काह करे ईंदड़ अलाउद्दीन खिलजी जे लश्कर सां शींहं जहिड़ी गजगोड़ करे मुक़ाबिलो कंदड़ सिंध जो सूर्य पुट दोदो सुमरो हुजे, या दोदे खे ॾढ ऐं हौसलो ॾींदड़ सबाजी बहादुर भेण बाघल हुजे, या आमरे जे कारे दौर में ख़ौफ़ जा ज़ंजीर टोड़े माठार खे ख़तमु करे राहुके में अज़ीम हारी काफ़रत कंदड़ क़ौमी ऐं तबक़ाती फ़िक्र जी प्रचार करे मार्शलाई हुक्मरान खे ललकारींदड़ फ़ाज़िल राहू हुजे, उहे सभु अमल हीरा हिन बदीन जी मिटी में आरामी आहिनि। बदीन रुॻो मज़ाहिमती सियासत में न, पर उन सां गॾु इल्म ऐं अदब जे मैदान में पिणु हमेशह अॻिभरी रही आहे। क़ुर शरीफ़ जो पहिरियों मंज़ूम तर्जुमो कंदड़ हाजी अहमद मलाह जो तालुक़ बि बदीन सां ई आहे। तंहिंखां सवाइ ॿियूं बि केतिरियूं ई अहम शख़्सियतूं आहिनि जिन जो तालुक़ बदीन सां आहे, जिन पंहिंजे पंहिंजे दौरनि ते अणमिट निशान छॾिया आहिनि। उन बदीन जी मिटी सां सिंजे हिकु अहिड़े शाइर जो तालुक़ बि आहे जंहिंजी शाइरी में मज़ाहिमत ऐं प्यार जो भरपूर ज़िक्र आहे, जंहिंजी शाइरी उन्हनि आशिक़नि लाइ बि आहे जिन खे महबूब जे गल ते तिर ऐं कारिन अखियुनि जे मोह हमेशह पियो मोयो आहे, जेके पंहिंजी धरती सां महबूबा जी प्यार कनि था। उन्हनि आशिक़नि खे पिणु अहिड़ो करार ॾिए थी जेके पंहिंजे अज़ीम मक़सद जी हासिलात जे लाइ ज़िंदान जे काल कोठरियुनि में अक़ूबतूं सहनि था। उन शाइर जो नालो आहे आकाश अंसारी। आकाश जी ज़िंदगी जो शुरूआती दौरु हिकु सरगर्म सियासी कारकुन वारो रहियो। उन सियासी तरबियत जो इहा असर संदसि शाइरी मां पिणु मिले थो। शहीद फ़ाज़िल राहू जे इलाइक़े वासी हुजण जे करे फ़ाज़िल सां संदसि मुलाक़ातूं रहियूं। संदसि शख़्सियत खां मुतासिर थी हुन संदसि पार्टी अवामी तहरीक में शमूलियत कई। अवामी तहरीक जीअं त तबक़ाती फ़िक्र जी प्रचारक रही, उन करे संदसि शाइरी बि अहिड़ो ई सियासी या मज़ाहिमती अंसर वधीक ग़ालिब रहियो आहे। जेतोणीकि हूअ फ़ाज़िल जी शहादत खां पोइ बाक़ाइदा सियासत जो हिसो न रहियो, पर पंहिंजी सरगर्मी सियासी दौर में हूअ जॾहिं अक्सर सियासी जलसनि में स्टेज तां पंहिंजी मज़ाहिमती शाइरी पढ़ंदो हो त हारिन ऐं पुरितुनि जे विच में हीअं चवंदो हो त जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया, हिन भूअं सॼी जा भाॻिया, त सूर न रहता साॻिया, सभु कंदा दमादम मस्त कलंदर। तॾहिं माण्हुनि जा जज़्बा जवान थी पवंदा हुआ। मज़रूम ऐं हीणा माण्हू पाण में हिकु ॾढ ऐं हौसलो महसूसु कंदा हुआ। संदसि शाइरी में उहो असरु आहे जेको हीणे अॻियां सीनो साए बीहण जी जुरत पैदा करे थो। आकाश जी शाइरी जा बुनियादी तौर ते 2 महवर रहिया आहिनि, हिकु मज़ाहिमती ऐं ॿियो रूमानवी। हूअ उन्हनि ॿिन्ही जी तर्जमानी कंदड़ शाइर आहे।
संदसि मज़ाहिमत बि रोमांस खां ख़ाली न आहे, हुनजी मज़ाहिमत में बि रोमांस भरियलु आहे। जन मिटी जी ख़ुशबू खे ॼातो हिते, जन सांगनि जे संग खे सुञातो हिते, तंहिंसां कहिड़ो भला मुंहिंजो नातो हिते। तंहिंखे चओ मुंहिंजी नगरी मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरी मां निकिरी वञे। या वरी हिकु हारी जो ज़िक्र हिन रीत करे थो, को झूनो हारी जाट पुॼाए जोड़ो रोके, वाटर मां पाणी ढुक ॾोके, अधो उजाणियल ॿीहर ॿारे सस्तो को सिगरेट, चपन में भुणके थो कीन चङो थियो चेट, लॻे थो हेल बि रहबो लेट, लॻे थो हेल बि रहबो लेट। ख़्वाबनि तां हथ न खणिजो, ही ख़्वाब ई त आहिनि, ही ख़्वाब ई त आहिनि हर दर्द में दिलासो, जेके जॾहिं विढ़ूं था पंहिंजो खणनि था पासो। ही ख़्वाब ई त आहिनि हर दर्द में दिलासो, जेके जॾहिं विढ़ूं था पंहिंजो खणनि था पासो। ही ख़्वाब ई त आहिनि हर सुञ में सितारा, ही ख़्वाब ई त आहिनि हर सुञ में सितारा, जेके जॾहिं था भटकूं पंहिंजा थियनि था चारा। ही ख़्वाब ई त आहिनि पंहिंजी अकेली पूंजी, ही ख़्वाब ई त आहिनि पंहिंजी अकेली पूंजी, जंहिंजे करे लॻे थी ही काइनात पंहिंजी। ही ख़्वाब थो अखियुनि में आकाश जी अमानत, ही ख़्वाब जे विया फुरजी, ही ख़्वाब जे विया फुरजी, उन ॾींहुं असां लाइ थींदी का आख़िरी क़यामत। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त हीअं ॼाणो था त अॼु असीं डॉक्टर आकाश अंसारी जी सालगिरह मल्हाए रहिया आहियूं ऐं उन सां गॾो गॾु जीमन मंघाणी जी पिणु सालगिरह आहे। जॾहिं त हिदायत मंगी जी पिणु वरसीअ जे मौक़े ते खेसि भेटाम जा गुलाब आचे रहिया आहियूं। सभ खां पहिरियां असीं डॉक्टर आकाश अंसारी खे भेटा जा गुलाब आछूं पिया। डॉक्टर आकाश अंसारी जे विछोड़े ते नामियारे लेखक ऐं साफ़ी अशफाक लगारी लिखियो हो, पंहिंजे ई देश में जलावतन ऐं बहारनि लाइ सिकंदड़ आकाश लिखियो हो, मुदतनि खां हिते मुंद माताम आ, बहार जूं ही घड़ियूं संसी मरतीअ ते असां लाइ मातम जी मुंद में तब्दील थी वियूं। आशिकी जे पंध में अधूरनि थियल जवाननि जा हिक ॿिए खे ॾिनल गुलाब ई अञा कोन मुरझाया हुआ त उन्हनि आशिकनि ऐं गुलाबनि जो शाइर आकाश अंसारी पाण 15 फेबरवरी ते नोह बणिजी वियो। लाड़पट जे रिवायती शाइर अलहदीन बदीनवी जे घर में जन्म वठंदड़ अल्लाह बख्श अंसारी सिंधी शाइरी खे नओं आकाश अॾे ॾिनो। शाम जो जाम ख़ाली न कंदड़ ज़िंदगी ऐं ख़्वाबनि जा गीत लिखंदड़ शाइर जिगर जी पेवंदकारी खां पोइ फ़रिश्ते अजल खां मोहलत ते हो। हुन जीवन जो प्यालो पलटण न थिए घुरियो। ज़िंदगी लाइ लिखंदड़ डॉक्टर आकाश डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जे वाक़े ते इज़हार जी पूरी सग सां लिखियो, वक़्तु क़यामत जो कोन क़ाइल आहे, क़यामतनि खां ही इंसाफ़ कोन थी सघंदा। असां सां हाणे हदीसनि जी का हुजत न करियो, शरीयतनि सां हीअं साफ़ कोन थी सघंदा। अहिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु आकाश अंसारी करे थे सघियो। हुनजी शाइरी पंहिंजे ज़माने जी चिटी ऐं साफ़ गवाही आहे। आकाश अंसारी खे पंहिंजे देश जे माण्हुनि लाइ लिखण ते फ़ख़्रु हो। जॾहिं संस जिगर जी इस्लामाबाद मां पेवंदकारी पए थी त संस वेझा 2 दोस्त सिंध काबीना में हुआ। ॿिन्ही वज़ीरनि सरकारी ख़र्च ते इलाज कराइण लाइ खेसि आछ बि कई, पर आकाश सिंध जे ग़रीब माण्हुनि जा जिगर ख़तमु कंदड़ हुकूमत जे ख़र्च ते पंहिंजे जिगर जो टुकड़ो न लॻरायो। हूअ पोपटनि ऐं गुलनि खे मुखातिब थींदो हो त उन्हनि खे पंहिंजे वेझो करे वेंदो हो। वरी जे ख़ाकी वर्दी वारनि देवताउनि खे मुखातिब थींदो हो त उन्हनि खे धोॾे विझंदो हो। हूअ सिंध में ज़्यादा दौर खां मुसलसल ललकार बणियल रहियो। मुल्क जे निज़ाम अदल ते हुनजो नज़म हिन मुल्क जी हर का कोरट वकीलनि ऐं जजनि खे हर हल्फ़नामे में पढ़णु घुरिजे। सिंधी शाइरी में आकाश ऐं बाग़ी जो हिकिड़ो पूरो दौर रहियो आहे। सिंध में सरमद बीजल ऐं जीजी जो आवाज़ हो ऐं अयाज़ आकाश ऐं बाग़ी जी शाइरी हुई। सैयद पलीजे ऐं फाज़िल जी सियासत हुई। जीजी सिंध जे स्टेजनि ते सदा पए हई। सुण ही हैदर जो आवाज़, जिए सिंध जिए सिंध
जाम मोहब्बत पिए सिंध। अहिड़े माहौल में आकाश जा गीत जो गूंजा त हुन नौजवान जे दिलनि में ज़िंदगी जी बाह लॻाए छॾी। आकाश अंसारी नज़म ऐं गीत में जेके कहाणियूं चयूं उहे घर घर हर उमिरि वारी ताईं पहुतियूं ऐं हर कंहिंजूं पंहिंजूं थी पियूं। तूं पुछी थो पहिरीं मां हलियो छो वियसि, भुटो शइ जे तस्वीरनि ऐं वीडियोज़ ते हलियो त सिंध में माण खां थधा शुकारा निकिरी विया, छो जो उन में दार जे दर्द ऐं लज़त जी ॻाल्हि थियल आहे। दर्द खे दादलो बि सिंधी में आकाश बणायो। आकाश जा नज़म जीए सिंध जे प्यारनि, सिंधी शागिर्द तहरीक जे जवाननि, इम्तियाज़ चांडियो ऐं जाम साकी जे साथियुनि खे पंहिंजे नज़रिए जा प्यारा रहिया आहिनि। हीअ शाइरी हालतुनि जे जबर ख़िलाफ़ विढ़ंदड़ नसलनि जे दिलनि जी तर्जमान हुई। आकाश ऐं बाग़ी जा नज़म उन दौर जी सिंध में वतन जो तरानो बि हुआ त महबूबान ॾांहुं न्यापा बि। हा मगर छा करियूं, तुंहिंजे काकुल जे क़ैदी थियण खां अॻे क़ैद खाननि में काई कशिश हुई पहिरीं जेका वेही छिके। दिलि त माणणु घुरियूं तुंहिंजूं सभु दिलि भरियूं। हा मगर छा करियूं, दार जे दर्द खे पंहिंजी लज़त हुई जेका वेही छिके। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हाणे अवां जे समातनि जी नज़र करियूं था आकाश अंसारी जी ख़ूबसूरत शाइरी जेका असां अवां लाइ चूंड कई आहे संदसि किताब कीअं रहां जलावतन मझां। जॾहिं बि तोखे विसारणु चाहियमि, तुंहिंजी हर यादि सुकल ॿेर जी टारी वांगुरु ज़हने रूह जे रेशम सां विछड़ी पई आहे, मुंहिंजी दिलि मूंसां विढ़ी पई आहे। जॾहिं बि तोखे विसारणु चाहियमि, तुंहिंजी हर यादि कंहिं ॾाह जे जोड़े में रचियल सदा मलूक शोख़ शर्मीले खुमार गाॾी ख़ुशबू वांगुरु चो तरफ़ मन में टिड़ी पई आहे, मुंहिंजी दिलि मूंसां विढ़ी पई आहे। जॾहिं बि तोखे विसारणु चाहियमि, तुंहिंजी हर यादि कैंसर जे वार्ड में लादवा मरीज़ जी आहे, दिलासड़नि जे दवाउनि ते धुतारियल दिलड़ी पंहिंजे वेझनि सां विढ़ी पई आहे, मुंहिंजी दिलि मूंसां विढ़ी पई आहे। जॾहिं बि तोखे विसारणु चाहियमि, जीवन भायां थो जेॾा जज़्बनि जी का आहे जंग, जंहिंमें कई कुसंदा रहंदा, काक जी हाक वरी पई ॿुधिजे ईंदा शायदि के अड़बंग, कई राणा रुसंदा रहंदा। सूरी तिन लाइ सेज सजाए जीजो सूरी सां थियो संग, गोलियुनि खां के गुसंदा रहंदा। ज़ात पुठियां का ॾात न थींदी, जिन खे ॾात पई हणंदी डंग, से ई डूंगर ॾिसंदा रहंदा। तिन जूं अखियूं ओझर आलियूं, जिन वटि नींहं जो आहे नंग, से ई पिरी खे पिसंदा रहंदा। सूर्य जे किन सपननि जहिड़ो आगम धारे पंहिंजो अंग, वलहारनि ते वसंदा रहंदा। जीवन भायां थो जेॾा जज़्बनि जी का आहे जंग, जंहिंमें कई कुसंदा रहंदा, जंहिंमें कई कुसंदा रहंदा। अॼु माण्हू माण्हू मूरत आहे ॼण पथर जी, इंसानी अहसास हलाए काॾे विया। हा काल अञा चंवरनि जे मथां थे चांदी जहिड़ा चंड खिड़िया, ॻाल्हि ॻाल्हि ते ॻोठाणनि जा केॾा चंचल टहक टिड़िया। हर हुर्दे में हुबकार हुई, माण्हू माण्हू जे मन में ॼण मुंगरे जी महकार हुई। अॼु वस्ती वस्ती वीरानी या वास हलाए काॾे विया, इंसानी अहसास हलाए काॾे विया। कल छा त छपर में छेज हुई, छा तारे तारे तेज हुई। आकाश बि हो झिरमिर झिरमिर ॼण कंहिं सोढे जी सेज हुई। छा हुब हुई, छा हेज हुई। अॼु अहिड़ा ई आकाश हलाए काॾे विया, इंसानी अहसास हलाए काॾे विया। तूं त बेदर्द बेक़दर आहीं, जी में पोइ बि जलवागर आहीं। ज़िंदगी जे ज़लील घड़ियनि में ज़िया जे मौत जी ख़बर आहीं। मुंहिंजे हूंदे बि तूं मुंहिंजो नाहीं, तूं बि ॼण सिंध जो शहर आहीं। पुछी थो हाल कीअं पई गुज़रे, केॾो सादो ऐं बेख़बर आहीं। ॿुधायो फ़तवा फ़रोशनि जे पेशवाउनि खे, मुनाफ़िक़नि जे गिरोहनि जे सरबराहनि खे, ख़ाकी वर्दी जे ख़ुदि साख़्ता ख़ुदाउनि खे। वक़्तु क़यामत जो कीन क़ाइल आहे, क़यामतनि खां ही इंसाफ़ कीन थी सघंदा। असां सां हाण हदीसनि जी का हुजत न करियो, शरीयतनि सां हीअं साफ़ कीन थी सघंदा।
हाण पटकन जे वरण जो इहो वचन आहे। ससुई जे सेज लुटण जो त सूर सहसायो, पर बंभोरनि जे क़तल माफ़ कीअं न थी सघंदा। असीं थूहर जी थञ पी त सघूं था, लेकिन थर जे मोरनि जा क़तल माफ़ कीअं न थी सघंदा। जाम शोरनि जा क़तल माफ़ कीअं न थी सघंदा। हाणे त आकाश जी ओट में आसमानी ॾिया पिण उझामी विया, सुम्ही पिया सितारा थी झीणा झका, कॾां कर कतिन कर मोड़े छॾिया। मगर इंतज़ारनि संदा काफ़िला थिया कीअं न थकिजी, कॾहिं चूर चूर। तूं ईंदे ज़रूरु। सागर जे हुन पार ॿेड़ी में मला सामुंडी जा सभु बैत ॻाए छॾिया, ऐं किनारे जी वारी जे लहरनि अंदरि हवाउनि बि सरगम लिकाए छॾिया। विलय विरची छॾियो पंहिंजो सारो सुरूर, मगर दिलि ही पागल मञे कीन मूर। तूं ईंदे ज़रूरु। को पंछी अकेलो अकेलो उॾामी कींझर कंधी ते लही पियो थकी, न को चंड चमको न चहकी चकोर। उन्हनि लाइ पिण राति गुज़री चुकी, ऐं कवलनि मथां निंड न आहे वई नूर, मगर दिलि ही पागल मञे कीन मूर। तूं ईंदे ज़रूरु। हिन देस जे पोपटनि जे अॻियां कंध कहिड़ो खणूं, हाम कहिड़ी हणूं। हिननि खे ॾिसी जियो झिझंदो रहियो, केॾा प्यासा था भटकनि इहे पितकड़ा, गुलनि जे मिठासनि खां महिरूं मड़ा। उबाला रहिया थर जे ॿारनि जियां, तिन माशूकड़नि खे ॾियूं भी त छा। लुख हाणियूं लयूं थूहरनि जा कंडा, कीअं आछियूं उन्हनि खे आरहड़ जा साड़ियल उघाड़ा ही कांडेरड़ा। को तिन खे ॿुधाए छॾे माजरा, असां वटि न ईंदा करियो पितकड़ा। असां वटि त सावण बि सदिन कना, रुगो सूर जा थो फुलारे सला। को बि मुगरो ना, को बि मोतियो ना, चंबेली कॾहिं वासो ओतियो ना। ही वस्ती त विरहनि खां वीराना, मुद तन खां हिते मुद माता मां। पितकड़ा पोपटो कीन दिलि में कजो, असांजा सभई बाग भेलाड़ थिया। सारे फुलवाड़ फुरजी असां खां वई, फूल विकिजी विया। असां ख़ुदि बहारनि लाइ भटकूं पिया। वक़्त जो वेण जेसीं विहाटे नथो, वक़्त जो वेण जेसीं विहाटे नथो। घाव गम जो जेसीं घुमाटे नथो, जेसीं जीवन जो प्यालो ही पलटे नथो। ज़िंदगी ज़हर भर। अणगणिया आसरा आथ तूं अणमयूं, मामरा मुंझ मंज़िल जो महरूं मियूं। काइनातन विधो जेकी कशकोल में, सोई सभु कुझु अथई सोई सम्झिज समर। ज़िंदगी ज़हर भर। पाण खे जा पुखे में रुगो प्यास हुई, से विरह ऐं विछोड़ा वॾी रास हुई। उन्हनि जा अमल ॾाढा अहसास अथई, जेके माणियूं नथी त जो मातम न कर। ज़िंदगी ज़हर भर। मौत जो नेठ महसूल भरणो ता, ही जो आकाश वियो हाण वरणो ना। पर जुगन ताईं जग खां विसरणो ना, ॾात जो ॾेह में कीअं न थींदो ॾुकर। ज़िंदगी ज़हर भर। यादगिरियुनि जा सैलाब ईंदा रहिया, बंद अखड़ियुनि मंझां बंद भॼंदा रहिया। चंड चिथरूं कयूं दिलि जी तन्हाई ते, तुंहिंजे आकाश जी हिन अकेलाई ते। तनज़ सां रोज़ तारा तकींदा रहिया, यादगिरियुनि जा सैलाब ईंदा रहिया। वक़्तु तुंहिंजो ही वर्ताव वाजिब न हो, घायलनि ते नओं घाव वाजिब न हो। विख ते विछोड़ा वढींदा रहिया, यादगिरियुनि जा सैलाब ईंदा रहिया। नैण निंढूं हुया, वेण वणंदा हुया, तुंहिंजे छिड़बनि मंझां फूल छणंदा हुया। हा मगर अॼु उहे वक़्त वेंदा रहिया, यादगिरियुनि जा सैलाब ईंदा रहिया। ही जीवन रुगो नाहे को जर फोटो, न वारी ते लिको न को वाव झूठो। मञूं था बराबरि ताजे या सुभाणे, बदन जो ही बंभोर भिड़भांग थींदो, पुनल ही पसाहन जो वेंदो पलाणे। मगर हाणे उहा ई घड़ी जंहिं में तूं मां जियूं था, उन्ही जे हुजण खां त इनकार नाहे। इहो सभु छा आहे? ही नेणनि जा ॾीड़ा बरण या उझामन, वॾी ॻाल्हि नाहे। मगर चइनि अखड़ियुनि जे सरगोशियुनि में बेआवाज़ लफ़्ज़नि खे माना त आहे। इहो सभु छा आहे? चुमियनि चपनि जे किनारनि जे विच में अहसास जो जेको सागर वहे थो, छा उहो कंहिं बि सूरत में सुकणो बि आहे? इहो सभु
छा आहे। या जुदाइन जे वीरान चांडो कीअन में कॾूरा ही टेशण त मुधम सुरन में लता गीत मीरा जो थी गुनगुनाए, छा उन्ही गीत खे मौत ऐं मात आहे, इहो सभु छा आहे। ही जीवन रुगो न आहे को जर फोटो, न वारी ते लिखो न को वाव झूठो। हीअ असीं अव्हां जे समातन जी नज़र करे रहिया हुआसीं नामियारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी जी ख़ूबसूरत शाइरी। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जी नामियारी लेखिका जीम आइन मघाणी जो अॼु जनम ॾींहुं आहे। जीम आइन मघाणी जो पूरो नालो जन्नत ख़ातून आहे। हुन अली मोहम्मद जे घर में 25 डिसंबर ते जनम वरितो। संदसि वालिद सेठ अली मोहम्मद आला तालीम याफ़्ता शख़्स हो, जंहिंजे असर ऐं तरबियत जे करे संदसि औलाद पुट ऐं धीअरूं आला तालीम याफ़्ता आहिनि ऐं मुख़्तलिफ़ उहिदनि ते फ़ाइज़ पिणु आहिनि। जीम आइन मघाणी जी पहिरीं लिखणी 1970 वारे ॾहाके में हिलाल पाकिस्तान अख़बार जे औरतनि वारे सुफ़े सोगड़ियन सथ में छपी। उन खां पोइ संदसि लिखणियूं मुख़्तलिफ़ रिसालनि में छपजणु शुरू थियूं। हीअ लेखिका हिकु ई वक़्ति ॿाराणे अदब जी लेखिका हुअण समेत नावल निगार लतीफ़ियात जी ॼाणू मुहक़िक़ ऐं शाइर आहे। 1982 में कहिड़े मुंहिंजे हिसाब उनवान सां संदसि नावल रोज़ानी हिलाल पाकिस्तान में क़िस्तवार छपियो हो। हुन जे ॿाराणियुनि कहाणियुनि जो किताब पतंग पुठियां डोड़ 1986 में आगम पब्लिकेशन हैदराबाद छपायो। संदसि शाइरी जा 2 किताब ख़्वाबनि जो ऐवान सोजरो पब्लिकेशन कराची पारां छपराए मंज़र आम ते आंदो वियो। रोलाक ख़्वाब 2006 में छपियो। लतीफ़ियात जीमैन मघाणी जो तहक़ीक़ी पोरियो ख़ासि करे लतीफ़ जी ॿोली ते कोहिस्तानी हवाले सां कयल कमु तहक़ीक़ जे मैदान में नई विख मञियो पियो वञे। इन हवाले सां संदसि 2 किताब छपर कीन ॾे ऐं शाह लतीफ़ जी ॿोली जो तहक़ीक़ी जाइज़ो पिणु छपजी मंज़र आम ते आया। संदसि हिकु नावल 2006 में रुञ जे नाले सां छपजी पधिरो थियो। हूअ माहिवार सोजरो मैगज़ीन जी 2003 खां 2006 ताईं चीफ एडिटर बि रही आहे। अॼु 25 डिसंबर आहे। संदसि जनम ॾींहं ते असीं खेसि मुबारकबाद ॾियूं था। जीम आइन मघाणी बाबति ख़ूबसूरत लेखक मीर हाजन मीर लिखे थो, सिंधी अदब जे माज़ी तोड़े हाल में औरत अदीबान जो किरदारु शानदार रहियो आहे। हुननि पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं मुआशिरे में ॾुखियनि हालतुनि खे मुंहुं ॾेई सिंधी ॿोली जी ख़िदमत कई आहे। औरत लेखिकाउनि अदब लाइ जबल जहिड़ो कमु कयो आहे। अहिड़ियुनि लेखिकाउनि में मोहतरमा जीम आइन मघाणी सैफ़ अवल जे लेखकनि में शुमारु थिए थी, जंहिं कंहिं ख़ासि अदबी प्रोग्राम में शिरकत हिकु अधु भेरो कई हूंदी घणो तणो अदबी समाजी सरगर्मियुनि खां पासीरे रही आहे। हूअ रोशन ख़्याली जी दुनिया जी मालिक आहे ऐं लतीफ़ जे डिक्शन जी मानवियत ते मुकमिल अबूर रखे थी। अक़लियत पसंदि लेखिका आहे। हूअ न रुॻो शाइर आहे पर हूअ कहाणीकार तौरु पंहिंजी अहम सुञाणप बि रखे थी। कोहिस्तान जी ॿोली जी ॼाणू नावल निगार मज़मून निगार ऐं लतीफ़ सरकार जी शाइर पिणु आहे। संदसि किताब मांजो कोहिस्तान जी ॿोली आला शाहकार जो हिकु ज़िंदा मिसाल आहे। हू सुठी नसर निगार सां गॾु सुठी शाइरा बि आहे। सिंध में संदसि लिखण जो ॾांहुं मुनफ़रद आहे। संदसि नसर जा कुझु टुकड़ा हेठि ॾिजनि था। थोरे में ख़ुशि न है न ख न वठ न खूंद न हुण दुंबण न को ठट ठांगुर न का जत पत न का वटन अमुगुड़ो माठीणा अहिड़ा जो वटन वेह त कन पिया छूछड़ाट कंदा घणे हुलई अजाई बक सां कोन पवनि ॻाल्हाइनि त अखर तोरे तके ॻाल्हाइनि मेड़े सेड़े एड़ मेड़ जा अखर गॾे सॾे अढूं कोन कनि बाक़ी कचहरी जा कोॾिया ओजागे जा पका वेहक जा ॾाढा कांभूं कढे वेहनि त सिजू भारे छॾीनि। मांजो कोहिस्तान में किरदार सभु मानाइता आहिनि। सभु किरदार हिक ॿिए खां वधीक आहिनि पर जीमैन मघाणी हिकु मुतनाज़ किरदार दादले ते ख़ाको लिखी सच पुछो त दादले गॾी खे ज़िंदा करे छॾियो आहे। हिकु सिंधी लेखिका अहिड़े किरदार ते लिखी वॾो कमाल कयो आहे।
शाइर असल में अदबी दुनिया जा ख़ासि नमूना हूंदा आहिनि। संदन हाल ते छॾे ॾियणु खपे, छो त मथनि अहिड़ा मयार कोन ठहनि जिन ते आम माण्हू खे परखियो वेंदो आहे। मोहतरमा जीमैन मघाणी जी शाइरी ख़ूबसूरत, मन मोहींदड़, दिलि खे छूंदड़ ऐं उत्साहींदड़ आहे। संदसि शाइरी ऐं रवानगी अहिड़ी आहे त ॼण को दरियाउ वहंदो हुजे। जलां थी आऊं जले थो बदन, समूरी सचाई सरे थो बदन, मुघाणी जो हमदर्द ऐं हम मिज़ाज, मुघाणी सां गॾिजी हले थो बदन। जीम आहिनि मघाणीअ जी शाइरी बाबति। नामेरे लेखक ऐं शाइर ताज बलोच लिखियो, जमालियाती शाइरी खे मूं हिकु सुहिणी ऐं मनमोहणी औरत जे ॻोहनि जी सूरत में पए ॾिठो आहे। हिकु सिटो मूंखे सदाईं औरत जे नक जे कोके जीअं महसूसु थियो आहे। ग़ज़ल खे मूं हुनजो बुलो सम्झो आहे। दोहो हुनजे कंगण जी आहे, नज़म हुनजे हार मिसाल तरायल हुनजे पेरनि जी पाज़ेब जी आहे, ऐं वाई मूंखे सुरीले लहजे वारी औरत वांगुरु लॻी आहे। जीम आहिनि मघाणी जा तवील ग़ज़ल चांडोकी जा रोशन ऐं सुंदर आहिनि। ॻाल्हि मुर्की तो विछोड़े जी कई, रेल काजण दिलि मथां गुज़री वई, प्यास केॾी उतावली आहे, छा हिते को कलाल कोन्हे। सिंध ॾाढी आ मिठी, ॾाढी मिठी, सिंध ॾाढी आ मिठी झूंगार जे, ॾिस कराची वेंटियूं पेई करे, वर कराची ॾे वरी तूं मोरड़ा। आमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। 22 डिसंबर ते सिंध जे बेबाक कलमदणी हिदायत मंगीअ जी यादि जो ॾिहाड़ो हो। 22 डिसंबर ते संदसि वरसी मल्हाई वई। अॼु असीं खेसि भेटा पेश करण लाइ पेश करियूं था आसिफ़ रज़ा मौर्य जो लिखियलु लेख। 22 डिसंबर ॾाहे ॾात धणी हिदायत मंगी जी वरसी आहे, जेको मुंहिंजे लाइ तमामु ख़ासि ऐं वॾो नालो आहे। जो हूअ न रुॻो मुंहिंजे घण घुरे दोस्त अज़ीज़ मंगी जो वालिद आहे, पर मुंहिंजे ॻोठ सुमर ख़ान मौर्य जा घर अलमारूफ़ कोट मिर्ज़ा कालू जे वेझड़े पाड़ेसरी वस्तियुनि बगे ऐं बलहड़े जी जे ख़मीर ऐं ज़मीर मां जुड़ियल मुंहिंजे ई साफ़ती किरत सां वाबस्ता हिकु ईमानदार ऐं मुतबर क़िस्म जो साफ़ी रहियो आहे। तोड़े जो मां इहा डाड़ हणण जी हैसियत में कोन आहियां त मां ज़ाती तौर ते उनखां घणो वाक़ुफ़ु रहियो हूंदुमि। जो मुंहिंजो साणस 2-2.5 अणपुरियूं मुलाक़ातूं हुयूं, जिन जा धुंधला अक्स ज़हन जे कंवास तां अञा ताईं मिसार जी गुम न थिया आहिनि। मोहन जे दड़े जी ॻाढ़सरी मिटी मां ॻोहियल विचोले कद वारो ई शख़्स, जंहिंजा घुंडड़ी वार हूंदा हुआ, सनड़ी चौबके जिस्म ते मतारी चाल ढाल, पुरकशिश नेण नक्शन, ख़ुश इख़लाक़, शगुफ़्ता मिज़ाज ऐं घणपासी शख़्सियत वारो हीअ सिंधी ॾाहो, जंहिंखे दुनिया हिदायत मंगी जे नाले सां सुञाणे थी। सो शाइर, कंपेयर, एडिटर, मज़मून निगार, मुतरजम, अनाउंसर, मॉडरेटर, ड्रामा निगार, डायरेक्टर, अदाकार, भिटाए जो पारखू, सिंधी रागनि जो ॼाणू, मोरख, आसार क़दीमा जो माहिर, मौक़िक़, नक़ाद, साफ़ी, कहाणीकार, मुक़रर, नायाब किताब पढ़ण जो शौक़ीन वग़ैरह जहिड़ियुनि अनेक ख़ूबियुनि सां भरिजलो, वॉलीबॉल जो सुठो खिलाड़ी ऐं कोॾी जो कोॾियो हूंदो हुयो। पर सिंध वासियुनि में संदसि सुञाणप हिकु बहितरीनु जाखोड़ी साफ़ी तौरु आहे, जंहिंखे लाड़काणे जी तारीख़ में अहिड़े सचे खरे बहादुर लिखारी तौरु यादि रखियो वेंदो आहे, जेको लखे माण्हुनि तरफ़ां सोचींदो हुयो त लखे माण्हुनि तरफ़ां ई लिखंदो रहंदो हो। हिदायत मंगी अदीबनि जी उन टही मां हुयो, जेके अॼु जी नाम निहाद साफ़ियुनि जा जथा ठाहे आविरा गर्दी करणु, ज़ोक़ो शौक़ विकिरण ऐं अयाशी करण खे आज़ादु साफ़ सम्झण बजाए ज़ाती ख़ुलूस तहत मुआशिरे खे इंसान जे रहण वास्ते बहितर खां बहितर माॻ बणाइण लाइ दाहींदा ऐं जाखोड़ींदा रहंदा आहिनि। हिदायत मंगी जो जनमु 18 अक्टूबर 1946 धारे बलड़ जी ॻोठ में थियो, जंहिंजा उतरिया उभरंदा कुल्हा सिंधू माथरी जे सरमोड़ गादी मुंहिंजो दड़ो सां सलाहियल आहिनि। संदसि वॾड़ा असलूं नई डोकरी पुराणे लबे दरिया जी उन ॻोठाणी वसंदी सखी शाह जमाल जा रहाकू हुआ, जंहिंजे घणी तणी आबादी खे मुख़्तलिफ़ दौरनि में दरिया बादशाह जूं मुंहज़ोर मौजूं पंहिंजे किरोध सां पाईंदे मौत बखींदियूं रहंदियूं हुयूं।
तंहिं करे उहा वसंदी वक़्त सां गॾु वीरान थींदी वई त उतां जेके माण्हू मौत जी मयार खां बचा से बंद पाए मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी आबाद थिया, जिन मां समाइबी नाले हिकु निडड़े छोकर पिणु हुई, जंहिंखे बंद जे कप ते आबाद ॿलहड़ जी ॻोठ जे हिकु दरिया दिलि हमराह लाल बख़्श पीरज़ादो हंज वठी धीउ जिया निपायो ऐं वॾी थियण ते मोहम्मद सुमर मंगी सां संसि विहांउ कराए पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। हिदायत मंगी उन मोहम्मद सुमर जे वॾे पुटु ग़ुलाम रसूल जी औलाद मंझां हुयो, जेको अञा 2-3 सालनि जो मस हुयो त संसि वालदेन ॿलहड़ जी मां लॾे भरिसां उलह जे हिकु ॿिए ॻोठ बगी में वञी आबाद थिया। ॿलहड़ जी जे दरियाई लट में का अदबी तदरीसी तारीख़ी तहज़ीबी ऐं इख़लाक़ी ज़रख़ेज़ी त आहे ई आहे, पर हिन शहर में जनम वठंदड़ ॿारनि जी हिकिड़ी ॿी ख़ासियत पिणु थिए थी जो हू पंहिंजे कननि में मौलवी जी ॾिनल आज़ान त हिकु दफ़ो ॿुधंदा आहिनि, पर भिटाई सचल ऐं सामी जो कलाम पंहिंजे वॾड़नि खां रोज़ु ॿुधंदा आहिनि ऐं इहो सिलसिलो माउ जी हंज खां मिटी वास पसण ताईं हलंदो आहे। हिदायत मंगी पिणु उहे सुतियूं निंड खां पीतियूं ऐं 15-16 सालनि जी अलहड़ जमार में केस पढ़ण कहण सां तमामु घणी दिलचस्पी पैदा थी, जंहिं वक़्त सां गॾु संसि अदबी बुलंद परवाज़नि जा उफ़क़ी सिलसिला आफ़ाक़ी बणाइण में अहम किरदारु अदा कयो। हिदायत मंगी 5वीं जमायत जो इम्तिहान ॻोठ ॿलहड़ जी मां पास करे वधीक तालीम लाइ गवर्नमेंट बॉयज़ स्कूल डोकरी में दाख़िला वरिती, जितां 1963 में 7हीं स्टैंडर्ड शागिर्द तौरु पास कयाई। उन दौरान कुझु महीना गवर्नमेंट मिडल स्कूल थड़ी मोहबत में पिणु पढ़ियो। 1967 में हिदायत मंगी लाड़काणे जे गवर्नमेंट एलिमेंट्री कॉलेज ऑफ एजुकेशन मां PTC पास कई। 1968 में शाह लतीफ़ ओरिएंटल कॉलेज कंबर मां अदीब सिंधी ऐं 1970 धारे साॻे कॉलेज मां आलिम सिंधी जा इम्तिहान पास कया। आलिम ऐं अदीब जा इम्तिहान असल में पंजाब हुकूमत वारनि शुरू कया हुआ ऐं उहा डिग्री सिंध जे बोर्डनि में कोन पढ़ाई वेंदी हुई, पर 60-70 जे पिछाड़कनि ॾींहंनि में सिंध जे बोर्डनि बि पंहिंजे कुझु कॉलेजनि में अदीब सिंधी ऐं आलम सिंधी जा सेंटर खोलिया हुआ। 1970 में गवर्नमेंट बॉयज़ स्कूल डोकरी में मैट्रिक जो इम्तिहान तंहिं दौर में पास कयाई जॾहिं हैदराबाद बोर्ड हूंदो हो। जीअं त हिदायत मंगी उन दौर में अदीब ऐं आलम जा इम्तिहान पास कया हुआ जेके 12हीं जमायत जे मसावी लिखिया वेंदा हुआ। तंहिंखे बुनियादु करे हुन 1973 में सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां BA पास कई हुई। 23 नवंबर 1964 ते हिदायत मंगी खे प्राइमरी मास्टर जी नौकरी मिली। संदसि पहिरीं पोस्टिंग वारह तालके जे हिकु प्राइमरी स्कूल में थी हुई। 10 सालनि खां पोइ हिदायत मंगी नौकरी छॾे साफ़ जी दुनिया में पेर पाए कलमी पांदी थियो। 1967 धारे हिदायत मंगी जो विहांउ मसमात ज़ोहरा बेगम नाले पंहिंजी पुफाट सां थियो, जंहिंमां खेसि अज़ीज़ मंगी, अब्दुल हफ़ीज़, अब्दुल सईद ऐं असद अली नाले चइनि पुटनि ऐं 3 न्याणियुनि जो औलाद थियो। हिदायत मंगी आदेसी क़िस्म जो ईमानदार, फ़हमीदो, न झुकणो ऐं अरड़ो माण्हू हुयो, जंहिंजी समूरी उमिरि दिलि जी पासबानी में तोड़े जो कसम पुरसी वारे हालतुनि में गुज़री, पर हुन पंहिंजे विशाल कुटुंब जे कठिन ज़िम्मेवारियुनि जे बावजूदि हालाकी हालात सां मुड़ुसु माण्हू थी मुंहुं ॾिनो। तोड़े जो ज़िंदगी जी ज़मर्द देवी खेसि कॾहिं बि सुख जो साह खणणु कोन ॾिनो। साफ़ती सफ़र दौरान हिदायत मंगी रेडियो पाकिस्तान, रोज़ानी अवामी आवाज़ अख़बार, उर्दू अख़बार जंग, हफ़्तेवार अख़बार जहां, FM रेडियो लाड़काणो, रोज़ानी सिंध ट्रिब्यून कराची, बरसात रिसाले में कुझु वक़्त लाइ एज़ाज़ी एडिटर तोड़े मुख़्तलिफ़ अख़बारनि में साफ़ी पिणु रहियो। उनखां अलावा रोज़ानी सिंधी अख़बार सिंध, नव नियापो रिसालो हैदराबाद, सुजरो रिसालो कराची वग़ैरह में पिणु लिखंदो रहियो। हिदायत मंगी सॼी ज़िंदगी अदब ऐं साफ़ जी दुनिया में ईंदड़ नौजवाननि खे हिमथाइण जे सिलसिले में हिकु इदारे जियां हूंदो हो। हिदायत मंगी सुलझणो, सबाझो ऐं भलोड़ माण्हू हो, जंहिंजी ज़िंदगी में शराफ़त जे रिवायती मयारनि जी पासदारी संसि अदबी कम जे हवाले सां घणी सघारी हूंदी हुई। हीअ मुजसमे फ़न इंसान पंहिंजे उन्हनि रिपोर्टनि जे आधार ते जिन खे संसि लिखणियूं सॾियूं था असांजे विच में अॼु बि मौजूदु आहे। हीअ असीं भेटाउनि जा गुलाब छे रहिया हुआसीं हिदायत मंगी खे। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे
इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन